पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में तेज़ी जो रुझान बरकरार रहे। 100 इंडेक्स बुलंद तरीन सतह ते पहुंची वई। कारोबार दौरान 100 इंडेक्स 1700 खां वधीक पॉइंट्स जे इज़ाफ़े सां 1,78,222 जी बुलंद तरीन सतह ते पहुंची वई आहे। अवा खे ॿुधायूं पिया सीड़पकारनि जो चमड़ाहे त हुकूमती पॉलिसियुनि सबबि कारोबारी सरगर्मियुनि में मुसलसल इज़ाफ़ो थी रहियो आहे। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में तेज़ी जो रुझान बरकरार आहे। 100 इंडेक्स बुलंद तरीन सतह ते पहुंची वई। कारोबार दौरान 100 इंडेक्स 1700 खां वधीक पॉइंट्स जे इज़ाफ़े सां 1,78,222 जी बुलंद तरीन सतह ते पहुंची वई। सीड़पकारनि जो चमड़ाहे त हुकूमती पॉलिसियुनि सबबि कारोबारी सरगर्मियुनि में मुसलसल इज़ाफ़ो थी रहियो आहे।